गुलज़रीन खे मिंथ कर। शहरबानू धीअ उनखे चाहे भी थी। पर चाची अबा अॼु इन रिश्तो घुरियो आहे, सुभाणे वरी को ॿियो घुरंदो। मां ऐं मुंहिंजी इज़त किथां जा बि कोन रहंदासीं। अदा मूं तव्हांखे मना कयो आहे त मां इहो रिश्तो नथो करे सघां। जेकॾहिं तो उन्हनि खे पंहिंजो न कयो न त पोइ चाची नेमत ऐं शहरबानू पंहिंजो पाण खे मारे छॾींदियूं, ख़ुदकुशी करे छॾींदियूं। अदा जेकर मूं गुलबानो सां शादी कोन कई त असां ख़ुदकुशी करे सघंदासीं। अदा इहो फ़ैसिलो अव्हांजे हथ में आहे, या असांखे मिठो कयो या हुननि जा। जमाल जे रवैये खां ॾाढो तंग थी चुका आहिनि। पंहिंजी मर्ज़ी सां वते तो जहिड़ा कंदो ऐं पंहिंजा फ़ैसिला कंदो। तव्हां वञी जमाल जे बारे में बागली खे सम्झायो त हू जमाल खे सम्झाए, जेकॾहिं न त जमाल जो असरु ॾाढो बुरो थींदो। चाची चाची ॿुधाई छो नथी, छा थियो आहे? जमाल तुंहिंजी हमदर्दी असांजे लाइ अज़ाब बणिजी वई आहे। मुंहिंजी हमदर्दी तव्हांजे लाइ अज़ाब बणिजी वई आहे? छा पई चई? खोली ॻाल्हि कर। अॼु बंगुल खान वारा असां ॾे आया हुया ऐं चवनि पिया जमाल खे झलियो त तव्हां ॾे न अचे, न त तव्हांजी ज़िंदगी असां अज़ाब बणाए छॾींदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।